हाँ कढियो यकीन कयो ये तव्हांखे जायूं नज़र अचनि था इते मां हाणे थोरी देरि पहिरियों माना रिढ खोले हुयोसीं इते इहो माना बंगला होश ठथल आहिनि सही आहे माना ईअं घरनि वांगुरु गली गली जीअं बंगला हूंदा आहिनि गली गली घिटी घिटी ईअं रिढा मां हिते खोलियोसि पंहिंजा माधुरी शबनम मां हिते असीं अञा हिकिड़े गलीअ में रिढ ईअं फिरिया त मूंखे पेशाब नंढो लॻो मां चयो चलो मां पेशाब कयां थो नंढो मां नंढे पेशाब ते वेठुसि 1 मिंट बि मस वेठुसि त रिढा ईअं ॿिए गली में मुड़िया मां असीं पेशाब करे उथियो आहियां उन गली में वियो त रिढ आहिनि ई न मुल्क साईं भगुम सॼा गलियूं हाणे रिढा न लभनि ख़ुदा जो कसम अची परेशान थियुमि गिरेपान बि खुलियल आहे ॾिसो था चोलो हीअं सॼो पघर को भरिजी वियुमि परेशान थियुमि मां ख़ुदा हाणे 100 रिढ गुम थियो आहे हाणे कफ़ील त मूंखे मारींदो अलाह खे यादि करे ईअं ॻोल्हींदो मां अञा ॻोल्हियां पियो त सेठ ॻाल्हि कयो मूंखे सेठ बि अची वियो हिते माल जे वाड़ में मूंखे चई इरफान किथे आहे मां चयो मां अचां थो चई रिढा पहुची आहे वाड़ ते तूं किथे आहे मां बसि ईअं चई रिढा पहुची आहे यकीन कयो त मूंखे साह पियो न त पोयां ई मुंहिंजा कम न कनि पिया त माना हे 100 रिढ गुम थियो त मां छा कयां बसि शुक्र अलहमदुल्ला पढ़ियुमि तव्हांजी महिरबानी सां रिढा लभी आहे अची 2-3 चकर ईअं गुम थिया पर मोटी पाण ईंदा आहिनि परेशान कंदा आहिनि मोटी पाण ईंदा आहिनि अॼु बि तव्हांजी दुआउनि सां मोटी आया हाणे मां वञा थो शब ते सेठ साम्हूं सॾे थो अञा मां अध ते बीठो आहियां साई थो कयां बाक़ी वीडियो खे अॻिते घुतड़ी ॾेई छॾियो तव्हांजी महिरबानी थींदी